अॼु ताईं कोन आयो आहे। सुदामे भगत असां वादो कई, अलाए घणनि सां वादो कई। सुदामे खे जेको ॾिनई सो त पंहिंजे जाइ ते आहे, पर कुझु ॿिया बि वचन कया। भगत ऐं भॻवान जे विच में कुझु अहिड़ियूं ॻुझियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके सभु तव्हांखे शास्त्रनि में कथाउनि में न मिलंदियूं। चओ सतनाम। अलाए कंहिंखे वचन भॻवान ॾिना। भीष्म पितामह खे वचन ॾिनई, पर चई मां जंग में मैदान में शस्त्र, पोइ भीष्म पितामह खे मारण जे लाइ रथ जो पीठो खणी करे पोइ भीष्म पितामह छा चई भॻवान तव्हांजो स्वागत आहे। चओ सतनाम। चई जे तुंहिंजे हथां मां मरां त न खां मथे ॿियो सदगति कहिड़ी मिलंदी मूंखे। ऐं मुंहिंजी प्रतिज्ञा खे रखण जे लाइ, कायम रखण जे लाइ तूं पंहिंजो वचन भंग कयो आहे, इन करे मां तोखे प्रणाम थो कयां पियो। उहो जेको वचन भॻवान भंग बि कयो आहे धर्म जी रक्षा जे लाइ। जिते भॻवान वचन जो पालन कयो आहे धर्म जी रक्षा लाइ, जिते वचन भंग कयो आहे उते बि धर्म जी रक्षा। उनजो मक़सदु इहो ई हुयो। ईअं न आहे कि भॻवान भई असां चऊं कि भॻवान पंहिंजो वचन भंग छो कयो। चओ सतनाम। धर्म जी बचाइण जे लाइ, सचे वैराग खे धारे रहां दुनिया खां फारग मां, छुटी संसार बंधनन खां वतां ॿियनि खे छुटाई। एतिरो वैराग भॻवान राम पंहिंजे जीवन में राजा बणजण खां पोइ धारण कयो कि माता सीता खे जॾहिं जंगल में छॾे आयो लक्ष्मण, हुन खां पोइ हुनखे यज्ञ करणो हुयो। सभिनी सलाह ॾिनी, गुरु बि चुस ॿी शादी कर, राजा ऐं तोखे हक़ आहे। चई न कंदुसि, मां सीता खे वचन ॾिनो आहे, मुंहिंजी पहिरीं पत्नी बि तूं ई आई ऐं आख़िरी बि तूं ई आई। चई भाई पर हाणे सीता त ईंदी कोन। चई बराबर न ईंदी, पर मूंसां हवन में सीता ई वेहंदी। चओ सतनाम। सोन जी सीता जी मूर्ति ठाराए करे पासे में रखी करे ऐं गुरु खे चई संकल्प कराए। एतिरो कोई मर्यादा जो पालन करे सघंदो? रामायण पढ़ूं त था, ॿुधूं त था पिया, पर सिर्फ़ पढ़ण ऐं ॿुधण सां कुझु बि फ़ाइदो कान्हे को। जेकॾहिं राम जा चरित्र मर्द में न हुजनि ऐं सीता जा बि चरित्र या सीता जहिड़ियूं तकलीफ़ूं जेका स्त्री ॾिसण न चाहे त पोइ उहा सीता सॼाइण जी बि लाइक़ न आहे। चओ सतनाम। उहा सती कीअं थींदी? ये ॾाढो कठिन आहे। सीता जो जीवन अहिड़ो कठिन आहे, वो तव्हां पढ़ियो बि आहे, ॿुधो बि आहे, टीवीअ ते ॾिठो बि अथव। चओ सतनाम। केॾो कठिन जीवन आहे। धरती माता ॾींदी आहे न, धरती माता केतिरो सहन करे थी पई। असां सभु किन किचरा कयूं था पिया, पर उहा धरती माता सही थी पई, छो त उहा असांजी माउ सभु सहंदी आहे। ॿार कहिड़ी बि हरकत करे, मस्ती करे, कुझु बि करे, सभु सहंदी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि माता खां सहन बिल्कुलु न थींदी अथव, उहा अॼु ताईं न थी आहे ऐं न कॾहिं थींदी। पुटु जेकॾहिं माउ जो मालिक बणजणु चाहे त इहो महापाप आहे। चओ सतनाम। कि ये धरती मुंहिंजी आहे, ये हथ मुंहिंजी आहे, ये सरहद मुंहिंजी आहे, रेखाऊं ठाहिण, बॉर्डर लॻाइण ये असांजी आहे, ये हुननि जी आहे, ये असांजी हुननि जी छा आहे? असां बि छॾे वेंदासीं, हू बि छॾे वेंदा। तव्हां पंहिंजी राजनीतिअ जे करे रुगो इहे दरवाज़ा ठाहिया आहिनि, इहे रुकावटूं ठाहियूं आहिनि कि असां धरती जा मालिक। अरे माउ जो मालिक केरु थींदो आहे? चओ सतनाम। केरु थींदो आहे माउ जो मालिक? जेको असांजो पीउ हुजे। जेको पीउ आहे उहो असांजे माउ जो मालिक आहे। असां माउ जा मालिक था बणजनि चाहियूं, माना असां पाप था कयूं पिया। चओ सतनाम। हेतिरी हद मुंहिंजी हुजे, हीअ मां ख़रीद कयां, हेतिरी भई घणा ॾींहं रहंदे। हींअर कलयुग जो अहिड़ो समय हली रहियो आहे,
अॼु उमिरि माण्हुनि जी ॾाढी घटिजी वई आहे, नंढी उमिरि में हला था वञनि पिया। पोइ हेॾा असां पैसा ख़र्ची करे जॻहियूं वठूं था पिया, कंहिंजे लाइ? चओ सतनाम। पोइ माण्हू चवंदा असां ॿारनि लाइ था कयूं। ॿारनि लाइ तव्हां छो था कयो? ॿार पाण ई कंदा। जेको तव्हां खां थी सघे थो उहो तव्हां कयो, बाक़ी ॿारनि ते छॾे ॾियो, पाण ई कंदा। जंहिंखे घुर्ज आहे उहो पंहिंजो बंदोबस्तु पाण करे। सभिनी खे वॾनि संपत्ति कोन ॾिनी आहे। चओ सतनाम। अहिड़ा घणेई माण्हू आहिनि जिन सभु कुझु पंहिंजी महिनत सां पाण ठाहियो आहे। सिंध मां जॾहिं हिते आया हुया, कंहिं वटि कुझु बि कोन हुयो, सभु छॾे आया। पर हिते अची करे पंहिंजी महिनत सां ठाहियूं, भले कुझु साल लॻा, पर थोरे ई टाइम में सभिनि ते साईं जी अहिड़ी महिर थी वई जो सभु कुझु ठही वियो। हाणे ठही वियो त ठीकु आहे, धीरे धीरे हर कंहिंखे कदम वधाए करे भॻवान जी तरफ़ ध्यानु ॾियणु खपे। भई उनमें आसक्त न थिए, उते अटकी न पवे त मूंखे हेतिरी संपत्ति आहे, हेतिरियूं जायूं आहिनि, हेतिरा बंगला आहिनि, हेतिरा दुकान आहिनि। पोइ हिन जो इंसान खे अहंकार थो थी वञे त मां हेॾो वॾो शाहूकार आहियां। भाई शाहूकार तूं हुज, सदाई हुज, भॻवान तोखे शाहूकारी बख़्शे ॾे, पर उन शाहूकारी जो कॾहिं मान न कर। चओ सतनाम। ऐं ख़ासि करे साईं जे दर ते, साईं जे दर ते त कॾहिं बि पाण खे शाहूकार सॾाइजे ई न। भई असां ग़रीब आहियूं। गुरु नानक छा सॾायो आहे पाण खे? मैं गरीब मैं मिस्कीन सच टेक दूं, देख तुम्हारा दर्शनो मेरा मन धीरे। मां ग़रीब आहियां, मां मिस्कीन आहियां, मूंखे तुंहिंजी टेक आहे, तुंहिंजो आधार आहे। गुरु तुंहिंजे दर जो गोलो महाया, गुरु तुंहिंजे तुझे कदमन में सिर तो निभाया, तुझे गुरु तुझे दर जो अरदास मेरी अनेक हाई, अरदास सत्संग में जिया अचावा सदाई, सत्संग में हरदम कहजो लिखे दिखाए बाणी जन्म जन्म जा पाप निवारे, वचन अवांगा मन में वसाया,
तुझे कदमन में सिर तो निभाया, गुरु तुझे करो गुरु माया। राम 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 साध संगत में प्यार बढ़ाया, साध संगत गति की गुरन जा गीत मनाया, गति की जगह नाम तुझ जोड़े जग देख पाया, तुझे कदमन में सिर तो निभाया, गुरु तुझे करो गुरु माया। राम 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 अर्ज इहो दौलत जो बखायो, अर्ज इहो दौलत जो पागल में जो भाग बनायो, दर्शन करे भाग में बनाया, तुझे कदमन में सिर तो निभाया, गुरु तुझे करो गुरु माया, गुरु तुझे राम 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 भगवान कृष्ण બધા માં ભાઈ ધર્મ जी स्थापना जे लाइ वचन भंग कयो आहे, पर वचन किथे किथे भगवान कृष्ण भी जंहिंखे ॾिनो अथई पालन कयो अथई। चओ जय श्री कृष्ण। द्वापर युग में जॾहिं राधा रानी प्रेम कंदी हुई भगवान कृष्ण, राधा भी कृष्ण हिकु आहिनि, ॿ कोन्हनि, नाला अलॻि आहिनि, ऐं भगतनि त हुनजो नालो हिकु करे छॾियो राधे कृष्ण। राधा ऐं कृष्ण न, राधे कृष्ण, राधे कृष्ण माना हिकिड़ो ई आहे। चओ जय श्री कृष्ण। शक्ति हिकु ई आहे। पोइ राधा जी सखी हुई जंहिंजो नालो हुयो ललिता। उहा भगवान श्याम सुंदर खे चए थी मूंखे पंहिंजी दासी स्वीकार कयो, मां तव्हां सां ॾाढो प्रेम कंदी आहियां। भगवान चएसि थो हिन जन्म में मां तुंहिंजो न थी